नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ में अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾु सिंध मुंहिंजी माउ जे उनवान सां क़ौमी काज मल्हायो पियो वञे। सिंध झरके पई, सिंध मुड़के पई। क़ौमी अमन काउंसिल पाकिस्तान जे तरफ़ां सिंध मुंहिंजी माउ जे हवाले सां कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती जे लाइ रैली कढी वई। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो पीर जे ॻोठ में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नौमान अली पंहिंजी रिपोर्ट में। जीअं त पीर जे ॻोठ में क़ौमी अमन काउंसिल आर पारां सिंध मुंहिंजी माउ रैली कढी वई आहे। रैली में शरीक थियण माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। सभिनी खे सिंधी सकाफ़त ॾियारो मुबारक हुजे। असां पूरे आलमी इदारे वारनि खां पूरे पाकिस्तान वारनि खे असां गुज़ारिश था कयूं त असांजी सिंधियुनि खे क़ौमी ज़ुबान जी लाइ अहमियत ॾिनी वञे। ऐं जेको असां चाहियूं था त जेका असांजे जीअं मोहन जेको हिकिड़ो असां वटि मोहन जो ॾाढो पुराणो मशहूरु आहे वाक़ियो, उहा मोहबत ऐं भाईचारे जो उन्हनि दरस ॾिनो। असां सिंधियुनि खे उन मोहबत भाईचारे जे हवाले सां उन्हनि अॻिते आंदो वञे। असांजी सिंधी ॿोली ऐं असांजा सिंधी सफ़ा माशाल्लाह ज़बरदस्त सिंधी आहिनि। असांजे सिंधियुनि सां कराची में वॾो ज़ुल्म थींदो आहे। असां जॾहिं बि जहिड़ा थींदा आहिनि सभु सिंधी मारिया वेंदा आहिनि। छो सिंधी सुम्हिया पिया आहिनि। सिंधी जागो, सिंध बचायो। ऐं ॾाढी ख़ुशी आहे त ॾींहुं असां ईद ॾींहुं वांगुरु मल्हाईंदा आहियूं ऐं असांखे ॾाढी ख़ुशी आहे। ॾाढो ख़ुशीअ सां मल्हाए रहिया आहियूं, ईद वांगुरु मल्हाए रहिया आहियूं सभु। जीअं सिंध धरती आ राज्य। असां सिंधी सकाफ़त जो ॾिहाड़ो इंतिहाई शानदार नमूने सां मल्हाए रहिया आहियूं। ऐं जीअं त असांजी सकाफ़त जेका रिच सकाफ़त आहे। पाकिस्तान ऐं अवामी न्यूज़ पारां करायल सकाफ़ती प्रोग्राम ऐं कश्मीर भाइरनि सां यकजहती जे हवाले सां प्रोग्राम में माण्हुनि जो गौर वीचार ॿुधो। हुननि जो चवणु त सिंधी टोपी अॼु त्योहार अॼु असां जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहियूं। हर साल मल्हाईंदा रहंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।